पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु धमाकेदार अपडेट्स तव्हांखे ॾियण वारो आहियां पंजाबी ड्रामे जी। जी हाँ दोस्तों, पंजाबी हिकु बहितरीनु ड्रामो ज़बरदस्त ड्रामो जेको हली रहियो आहे, इन में अॻिते छा थींदो इन वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा ही जो पंहिंजो चैनल आहे। दोस्तों दरअसल अचण वारे एपिसोड में तव्हांखे इहे सीन ज़रूरु ॾिसण वटां मिलंदा जंहिंमें चाकर ख़ान कॾहिं सांवल खे शक जे दायरे सां ॾिसींदो, कॾहिं जाबर खे शक जे दायरे में आणींदो, कॾहिं हसीना बेगम खे। हाली हू तकड़ि न कंदो, सुकून सां सब्र सां वीचार करे हू पंहिंजे दुश्मन खे ज़ाहिर करण जी कोशिशि कंदो, छो तुंहिंजो दुश्मन एॾो आसानी सां ज़ाहिर न थींदो। जे अगरि उनखे हू आसानी सां ज़ाहिर करे त पोइ हू ड्रामो ई ख़तमु थी वेंदो। ड्रामो ख़तमु करिणो न आहे, ड्रामो त हलंदो फ़िलहालु काफ़ी अरसो। इन जे करे ही ड्रामे जी कहाणी जेका हली रही आहे ईअं ई हलंदी रहंदी, अहिड़े हिसाब सां हलंदी रहंदी। बाक़ी कुझु स्पेलनि खां पोइ नवां अदाकार बि एंट्री करण वारा आहिनि हिन ड्रामे पंजाबी में। छो त हाणे पहिरियों स्पेल ख़तमु थी चुको आहे, ॿियों स्पेल बि लॻभॻि ख़तमु थियण जे वेझो वञी पुॻो आहे। ॿिए स्पेल जा बि 15 एपिसोड दोस्तों तव्हां ॾिठा आहिनि त 10 एपिसोड तव्हां ॾिठा आहिनि, हली विया आहिनि, बाक़ी 15 बचा आहिनि। इंशाल्लाह ही ड्रामो वरी कामयाबु थींदो। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।